भाग गया मेहर साहब भाग गया। इलेक्शन से मेहर साहब भजी वियो। तारीख़ लिखजंदी मेहर साहब भजी वियो। अस्सलामुअलैकुम उस्ताद साथियों, जीअं त तव्हां बदमाशी ॾिठी साईं गाज़ी ख़ान जमाली साहब जी, साईं ग़ुलाम रसूल महर साहब जी, त असांखे जेको आहे इलेक्शन करण जो जेको हक़ आहे असांखे खसियो वियो आहे। हू चवनि था 2 बजे ताईं को फार्म असां वटि वठणु कोन आयो, जॾहिं त तव्हां ॾिसी सघो था मोहम्मद शरीफ़ दुनियो साहब जेको आहे उहो 1 बजे ई पहुची वियो हो। 1:40 ते जेका एप्लीकेशन आहे वाइस चेयरमैन इलेक्शन कमेटी सिंध साईं तुफ़ैल मेमण खे ॾिनी आहे। उते जेको आहे सेक्रेटरी इलेक्शन कमेटी जो जेको आहे साईं अमानुल्लाह महर साहब उते वेठा आहिनि। ऐं वरी हाणे कीअं था चवनि जेको सो असां वटि टाइम ते कोन पहुता आहिनि। ही सरासर बदमाशी आहे। ही उस्तादनि खे धोखो ॾियण जी कोशिशि कई पई वञे। ही जेको चाहिनि था त असीं बग़ैर मुक़ाबले अचूं। हिननि जो छा ज़मीर मुतमिन थींदो, छा हिन जो दिलि मुतमिन थींदो? हिननि खे जॾहिं 1.25 लख उस्ताद चाहिनि था त इलेक्शन थिए, ठीकु आहे, तव्हांखे ईअं ई करिणो हुयो त पोइ इलेक्शन जो ढोंग तव्हां छो कयो? तव्हां इहो पंहिंजो पाण खे सो कॉल्ड सदर सॾाए छॾियो आहे। ॾाढी नाजाइज़ी थी आहे जेको आहे सिंध जे उस्ताद सां नाजाइज़ी थी आहे, बदमाशी थी आहे। इहा बदमाशी ते उस्ताद जेको पाण मज़ाहमत करे थो, मज़मत करे थो ऐं फिटकार विझे थो साईं ग़ुलाम रसूल महर साहब ते। असांखे इहा उमेद साईं ग़ुलाम रसूल महर साहब मां कोन्हे। साईं एॾो बदमाश निकिरंदो, साईं एॾी बदमाशी कंदो। साईं ग़ुलाम रसूल महर साहब हिकिड़ी ॻाल्हि तव्हां यादि करे छॾियो, वक़्तु वॾो बेरहम आहे। तव्हां जेको ही खेॾो पिया जंहिंजी आङुरियुनि ते ही जेका तव्हां बदमाशी करियो पिया, यकीन कयो इहो तव्हांखे कॾहिं न कॾहिं ॻिची में इहे फ़ैसिला पवंदा। तव्हां इंतिहाई ग़लति करे रहिया आहियो, तव्हां इंतिहाई नाइंसाफ़ी सिंध जे उस्ताद सां करे रहिया आहियो, सिंध जे शऊर सां करे रहिया आहियो। सो असांखे जेको आहे को मसइलो कोन्हे। असीं जेको आहे तव्हांखे अॻी सदर कोन पियो वञोसीं, असीं हाणे बि तव्हांखे कोन मञींदासीं। ख़ैर जेको बि आहे तव्हां असांखे इलेक्शन करणु ॾियो हा, तव्हांखे तव्हांजी हैसियत जी ख़बर पइजी वञे हा, तव्हांखे तव्हांजी अहलियत जी ख़बर पइजे, तव्हां केतिरा अहल आहियो। तव्हांखे तव्हांजी हैसियत मां मुराद इहा आहे त तव्हांखे इहा ख़बर पइजी वञे त तव्हांजी केतिरनि ज़िलनि जी सपोर्ट आहे, केतिरा तव्हांजी इख़लाक़ी मदद। तव्हांखे जॾहिं तव्हां वर्क करणु वञो हा, तव्हांखे वर्क बि तव्हांखे उस्ताद ॿुधाईंदा। ख़ैर सिंध जो उस्ताद ॾिसे पियो, सिंध जो शऊर ॾिसे पियो। ग़ुलाम रसूल महर साहब तव्हां जेका इख़लाक़ी तरीक़े सां तव्हां हाराए विया आहियो, तव्हांखे असां इख़लाक़ी शिकस्त ॾिनी आहे। असांजे ज़िले ठटे ऐं सिंध जे शऊर ज़िले ठटे सां गॾिजी करे तव्हांखे असां शिकस्त ॾेई चुका आहियूं। तव्हां जेको आहे मैदान छॾे भॼी विया आहियो। तव्हां मैदान खां जेको भाग गया मेहर साहब भाग गया। तारीख़ लिखी वेंदी, तारीख़ लिखी वेंदी ऐं इहे लफ़्ज़ यादि करे छॾियो, मुंहिंजा लफ़्ज़ त महर साहब भाग गया।